माफी थी घुरी, माफी थी घुरी। कमीणीअ जा माफी थी घुरी। जलाल कंहिंखे बि माफ़ न आहे कंदो। जेको बि जलाल जो दुश्मन हूंदो आहे, जलाल उनजी सिसी कपे छॾींदो आहे। तो त कमीणी अहिड़ी बेगैरती वारी हरकत कई आहे जो दिल त चवे थी तोखे जहिड़े कॾहिं जे पेट में विझराए छॾियां। तू शाइबरतनाक सजा दींदे। जान रहे न रहे पर इश्क जो ना ऊंचो रहे। नाहिद तू घबरा जाए न नाहिद, मैं जरूर मोटी इंदुसि। भली मूंखे मारे छॾनि, भली खत्म करे छॾनि नाहिद। तू जेरो रहंदे त मोटी ईंदे न। याद रख, अॼु ताईं जलाल जे हथां को बि बची न रहे सघियो। तू छा बचंदे, तू छा बचंदे? माफी थी घुरी, माफी थी घुरी, माफी थी घुरी, माफी थी घुरी। खणी वञोसि, वञी कंहिं बाह में उछलायोसि। पर यादि रखिजो, जेकॾहिं बची वियो त तव्हां मां केर बि ज़िंदा न बचंदो। कमीनी अञा जिंदा आहे। जलाल खान हिन खे बि मास्टर आज़ीम जे पुट सां गॾु लोड़े छॾियो। मूंखे तव्हांजे फ़ैसिले जो इंतज़ार रहंदो। फ़ैसिलो छा जो? हाणे जो हाणे हिन खे परोण करे छॾी हिते जो हिते। त पोइ खण हिन जो लाश। खुदा जो कुछ रहम कर, कुछ रहम कर। एतिरियूं सिफारिशूं न कर, एतिरा वास्ता न ॾे। तुंहिंजी सिफारिशनि इज़त नीलाम करण ते हिन खे उकसायो आहे। कहिड़ी इज़त जी ॻाल्हि पियो करी सावण खान? जॾहिं हिन उमिरि में पाण खां नंढी छोकिरी सां शादी के तॾहिं ख़्याल न आहे। जॾहिं तुंहिंजो लोफर पुट पराई नियाणी खे तंग कंदो आहे तॾहिं तोखे पंहिंजी इज़त जो ख़्याल न ईंदो। बाक़ी कानून असां औरतुनि लाइ। तव्हां मर्द आहियो, तव्हांखे पसंदि जो हक़ आहे, जेको वणे उहो ई कयो। ॿुधाए छा औरत खे को हक़ हासिल न आहे? बस मरियम बस, अॻिते हिकु लफ़्ज़ बि न ॻाल्हाइजांइ। न कंदमि बस, तोखे ॿुधण जो हौसलो धारणो पवंदो। सावण खान सही ज़िंदगी जो चुप रही आहियां। मां पंहिंजी धीअ खे बिना कफन ऐं बिना जनाज़े ग़रीब वारे कब्रिस्तान में दफ़न न थियण ॾींदसि। कानून तव्हांजा कानून आहिनि जेके तव्हां सरदारनि ऐं वॾेरनि ठाहिया आहिनि। कारियूं त तव्हांजी दिलूं आहिनि जंहिंमें अहसान जी रमक मौजूद न आहे। बस एतिरो जज़्बाती न थी मरियम। अॼु ज़िंदगीअ में पहिरियों भेरो सावण खान कंहिं दुश्मन खे माफ़ कयो आहे। पर मुंहिंजी बि हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। हिन जी शादी वॾेरे इस्माइल खान जे पुट राजा खान सां थींदी।
अल्लाह वाले पर खुदा वाले बने रखे हाँ जे मुआसी सफर में ओ साथी तमाणी दमंजिल संदा ढोल ढाटी असी जे मुआसी हेलो राजा खान अजी ॾिठई हाणे कमाल पंहिंजो रस्तो हाणे साफ़ थी वियो आहे पोइ मां हाणे शादीअ जी तयारी करियां राजा खान अञा हिते मामलो थधो नाहे थियो बाक़ी मुंडा सफ़ा पक समझ मस्ताना हिकु तूं आहे ॿियो मां टियों गुलज़ार फ़क़ीर आहे चौथो ख़ुदा पाण आहे पंजो पाण सां गॾु केरु आहे सभ जो मालिक हिकु आहे कुर्बान वञा साईं बाबा मां कम अकुल जी अखियूं कंहिं पंजे खे कोन थी ॾिसंदो हक़ हक़ मन जूं अखियूं खोल मस्ताना जीअं मंज़िल पाइण लाइ पाण हेॾा कशाला कया आहिनि उहा मंज़िल त हिकु सचो आशिक़ माणे वियो सभ जो मालिक हिकु आहे साईं बाबा हिते त ॿियो केरु कोन्हे अॻियां दरियाव आहे ॿियो सभु झंग आहे सभु झंग आहे सोणे अल्लाह साईं अॼु हिकिड़ो महिमान मोकिलियो आहे उन महिमान खे बाअदब तरीक़े सां मां वटि खणी अचो सचे आशिक़ जी इज़त कंदो अल्लाह तव्हां ते राज़ी थींदो वञो सभ जो मालिक हिकु आहे जे मुआसी सफर में ओ साथी तमाणी दमंजिल संदा ढोल ढाटी असी जे मुआसी सफर में ओ साथी तमाणी दमंजिल संदा ढोल ढाटी सभ जो मालिक हिकु आहे मस्ताना हिन आशिक़ जी कुर्बानी बारगाह इलाही में ॾाढी मक़बूल वई आहे सभ जो मालिक हिकु आहे साईं बाबा हिन आशिक़ खे हेॾी अहमियत छो था ॾियो अलाए ज़िंदा बि आहे अलाए कोन्हे मस्ताना गुस्ताख न बण किथे तड़जी न वञे इश्क हक़ीक़ी हासिल करण लाइ इश्क मेजाज़ी जी ॾाकण बि टपणी पवंदी आहे हिन आशिक़ जो रुतबो ऊंचो आहे मस्ताना ही अल्लाह ताला जे तरफ़ां मोकिलियल महिमान आहे हिन जी ख़िदमत कंदो सभु मंज़िलूं तय कंदो त अल्लाह राज़ी थी पवंदो साईं बाबा मूं लाइ को हुकुम मस्ताना दरगाह ते वापसि हलण जी तयारी कयो सभ जो मालिक हिकु आहे हेलो सर तव्हां छा करे रहिया आहियो डीपीओ साहब हिन वक़्तु ताईं तव्हांजे इलाइक़े में ॿ खून थी विया आहिनि तव्हां सावड़ पाती पिया हुआ छा मसइलो आहे तव्हांजो सॉरी सर सॉरी रेहाना जो लाश मिलियो आया त हिन वक़्तु ताईं मालिकनि खे लाश बि न मिलियो आहे जी ही कोठे जा चङा मुड़ुस मूं वटि पहुता आहिनि जी जेकर हिन चवंदा असां सुभाणे तदारक न थियो त तव्हां जेको रोड ब्लॉक कंदासीं हाईवे ब्लॉक कंदासीं हड़ताल कंदासीं
वो केड़ी तो तरंदी तमारी केड़ी तो तरंदी मुंजी केड़ी तो तरंदी सर चंगा मोदत माण्हू उन्हनि जी तोड़ इज़त न आहे तो जहिड़े ऑफिसर मूंखे ज़रूरत बि न आहे 24 कलाक में रिज़ल्ट खपे मूंखे न त बस ज़िलो छॾ मास्टर जी तू यानी कहिड़े ॾोह में लाको कयो अथई इहो छा ॿुधाईंदो तव्हांखे मसूद साहब मां थो तव्हांखे ॿुधायां त तव्हांजे सूबेदार मूंखे छो अंदरि कयो हे छा मामलो सर हिन जी सरदार से शिकायत कई हुई तूं सरकार जो मुलाज़िम आहे सरदार जो मुलाज़िम आहे इज़त सां लाकअप खोले मास्टर अज़ीम खे ऑफिस वठी अच अज़ीम हींअर मूंखे तफ़सील ॿुधाए तफ़सील कहिड़ी मसूद साहब तोखे हेॾो पढ़ाए लिखाए SP बणाए हिन माशरे में इज़तदार कयो आउं को चोर हुयुसि तुंहिंजे सूबेदार पकड़े मूंखे कंहिं जानवर वांगुरु लाकअप कयो भाइटी बि मुंहिंजी हुई लाश बि मुंहिंजे पुट जो लोड़ियो वियो अञा बि ॾुआरी मां अच्छा रेहाना अयाज़ अव्हांजी औलाद हो मास्टर साहब इहो ॿुधी मूंखे ॾाढो अफ़सोस थियो मां अव्हांजे ॾुख में बराबरि शरीक आहियां हीअ कंहिंजी तस्वीर आहे मिस्टर ज़ाहिद सर कायदे आज़म जी क़ाइदे आज़म ही मुल्क कानून जी पॉलिसी लाइ ठाहियो कंहिं सरदार या वॾेरे लाइ न तो जहिड़ा पुलिस ऑफिसर महकमे लाइ कारा दाग़ आहिनि तूं पाण खे सस्पेंड सम्झ ज़ाहिद सॉरी सर सारे जो हद टपी चुको आहे शुक्र कर तो गिरफ़्तार तो कराए तो मास्टर साहब काम था कर कागा सब कुछ खाइयो चुन चुन खाइयो मांस 2 नैना मत खाइयो है पिया मिल की आस आराम सां नौजवान अञा ज़ख़्म ताज़ा आहिनि आराम सां कच्चा ज़ख़्म ये सब कुछ आहे साईं बाबा सब कुछ आहे नौजवान तव्हां जे लाइ असां 3 ॾींहंनि खां दुआऊं घुरी रहिया आहियूं तू नौजवान साईं बाबा जी पनाह में आहे 3 ॾींहंनि खां साईं बाबा मुंहिंजो इलाज करे रहियो आहे मस्ताना हिन खे बाबा दरगाह ते वठी वञो दरगाह ते वठी करे दुआ घुराइजोसि हक अल्लाह 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 हिन घर जी ख़ामोशी खाइण थी अचे मसूद साहब कॾहिं हिन घर में आयास ऐं रिहाना जा टाका गूंजंदा हो ज़ालिमनि मुंहिंजो गुलशन उजाड़े छॾियो सब्र कर मास्टर अज़ीम तव्हांजे कातिरनि खे मौत जे तख़्ते ताईं पहुचायो सब्र नथो अचे मसूद साहब जवान पुट जे मौत मुंहिंजी चेल चिबी करे छॾी आहे मास्टर अज़ीम तव्हांजे ख़्याल में क़त्ल सबबु कहिड़ो हूंदो क़त्ल जो सबबु अखियुनि में उणियल उहे ख़्वाब आहिनि जंहिंजे ख़ातिर अयाज़ जान ॾिनी आहे ख़्वाब हा मसूद साहब प्यार जो हिकु सचो ख़्वाब जंहिंजी ताबीर हुन नाहिद जे सूरत में ॾिठी हुई उहा नाहिद सरदार सावण ख़ान जी थी आहे मुंहिंजे ख़्याल में बाक़ी तूं सभु कुझु सम्झी वियो हूंदे एसपी साहब ज़ालिमनि असां सां ज़ुल्म करे छॾियो ख़ुदा जे वास्ते असां सां इंसाफ़ कयो वञे नाम तव्हां सां इंसाफ़ कयो नौजवान तुंहिंजी अखियुनि में मां कंहिं सां मिलण जी आस थो ॾिसां तो जहिड़ो सचो आशिक़ मूं पहिरियों चकर ॾिठो आहे मां अल्लाह जी ज़ात में यकीन थो रखां त तूं पंहिंजी मंज़िल ज़रूरु माणींदे सब जो मालिक हिकु आहे
साईं बाबा मूंखे दुआ करियो साईं बाबा त मुंहिंजे महबूब तां पहरा हटनि। मुंहिंजे महबूब खे कैद कयो अथव, मूंखे ज़ख्मी मारे उछले विया जंग में साईं बाबा। साईं बाबा आशिक मजबूर आहे, दुआ कर फकीर पर प्रियता हटन। दुआ कर फकीर पर प्रियता हटन, प्रियता हटन मेला मोहब्बत जटन, प्रियता हटन दीह खुश जाटन। दुआ कर फकीर पर प्रियता हटन, दुआ कर फकीर पर प्रियता हटन, प्रियता हटन मेला मोहब्बत जटन, प्रियता हटन दीह खुश जाटन। दुआ कर फकीर पर प्रियता हटन, दुआ कर फकीर पर प्रियता हटन। दुआ कर फकीर पर प्रियता हटन, दुआ कर फकीर पर प्रियता हटन। मरियम, राजा खान जी जिन में सिर्फ 2 कलाक बचा आहिनि। 2 कलाक नौकरियाणी अची ॿुधायो आहे त हीअ तवारी लाडली धीअ गाड़े जोड़े पाइण खां इनकार थी करे। हिन खे चओ त गाड़ो जोड़ो पाए, न त छा सावण खान तुझे का वधीक बुरो तू छा कंदे? मरियम, अॼुकल्ह तुंहिंजी ज़बान कैंचीअ वांगुरु थी हले, कैंचीअ वांगुरु। सुठो अथई त पंहिंजी ज़बान खे लगाम ॾे। ही मूंखे धमकियूं न ॾे। मां तुंहिंजी हर जी नौकरियाणी कान्हे, मां बि सरदार जी धीअ आहियां, मूंखे धमकियूं न ॾे। मरियम, मां तोसां बहस करणु नथो चाहियां। पंहिंजी धीअ खे चओ त गाढ़ो जोड़ो पाए, न त हिते अॼु लाशनि जा ढेर करे छॾींदुसि, ढेर। अम्मा, हयात का सवा जिंदगी न
इन गाड़े जोड़े का कफन दे तेरा कफन। खुदा जे वास्ते मूंखे वधीक न आज़माए, सिर्फ़ गाड़ो जोड़ो पाए मुंहिंजी दिलि चवे थी मथां को मौजूदो थी पवे। अम्मा ज़ालिमनि जे घर में मौजूदा कोन आहिनि थींदा। खुदा जे वास्ते हथ थी ॿधे गाड़ो जोड़ो पाए।